मोज़िज़ दोस्तों, इंतहाई ॾुख जी ख़बर आहे। लाड़काणे शहर में हिकु नौजवान मोटर साइकिलुनि जो मिस्त्री, उन वटि हिकिड़ो पुलिस एहलकार आयो। उन खे चई मोटर साइकिल ठाहे। उन में ज़ाहिर आहे हिकिड़ो दुकानदार आहे, उहो मसरूफ़ आहे, उन वटि ॿियो कमकार बि आहे या उन खां का उजलत थी आहे। उन्हनि हिकिड़ी नंढड़ी ग़लतीअ ते उन पुलिस एहलकार उनखे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। छा इहा इंसानियत आहे? 2024 जो 9 साल उन जे पहिरें ॾींहं ते अहिड़ो वाक़ियो अचे। ऐं हूअं बि सिंध में सरकारी मुलाज़िमनि में अक्सर सभु, पर तक़रीबन सरकारी मुलाज़िमनि में जेके पुलिस एहलकार आहिनि उहे तक़रीबन नफ़्सियाती मरीज़ आहिनि। हाणे उन्हनि जी का काउंसलिंग नथी थिए ऐं सिंध पुलिस खे घुरिजे त पंहिंजे पुलिस एहलकारनि जी काउंसलिंग करे उन्हनि जो नफ़्सियाती इलाजु कराए। सॼो पुलिस डिपार्टमेंट नफ़्सियाती मरीज़ बणिजी वियो आहे, वॾेरनि जे चमचागिरी।